जेकॾहिं मूंखे मदहोशी रहणो आहे त पोइ बेग़ैरत वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। फैसला जे करे जज़्बाती कारण में कया वञा तव्हां सभ जा सभु मोल हुजो आहे। इज्जत ते दान लगे ना तो उनकी सजा फिरे बहुत होती है बाबा। ही तो सखा जो गालू करन ना बल्कि तोखे मारना यार मारना अभी जो होते दिन लेकिन मार जाई तो हुनजे कातलनि ते पक्सू करे छॾियो। दिल तो खो अख मेरी हर माण्हू वटि हेरा पेरी पहले लाहे रात तेरी जाते काते पंहिंजा बेरी। दोस्तों अॼु तव्हां पुरमो ॾिठो, कल्ह मां तव्हांखे अपडेट ॾेई छॾी, वरी पुरमो बि तव्हां ॾिठो 24 कलाकनि जे अंदरि ऐं 1 मिंट खां वधीक जो पुरमो जेको सिंध टीवी वारनि अपलोड कयो आहे। इन में सभु कुझु ॾेखारियो वियो आहे ड्रामे जे बारे में। इन मां घणो कुझु मालूम थिए थो त हिन में मार धाड़ सां गॾोगॾु पंहिंजा वेरी जो घणो सिस्टम आहे। पंहिंजा वेरी जे हिसाब सां पंहिंजनि जा मतिलबु जहिड़ा फसाद घणा ॾेखारिया विया आहिनि, पंहिंजी जे खॾु खोटण वारा बि हिन में घणा ॾेखारिया विया आहिनि। ऐं पुरमो में सभु कुझु ख़ासि करे फिरी गरी वॾेर पाई ऐं गुरबत ते अची बीठो आहे। हिन ड्रामे में इहो मालूम थिए पियो। हिन पुरमो मां पंहिंजा वेरी में लफ़्ज़ी गानो ज़बरदस्त आहे, टीज़र ज़बरदस्त हुया ऐं पुरमो बि बहितरीनु आयो आहे। OST सॉन्ग बि ज़बरदस्त आहे। हिन ड्रामे जे झलकियुनि जे मुताबिक़ हीउ ड्रामो हज़ारे व्यूज़ खणंदो ऐं हीउ ड्रामो कामयाबु आहे। ऐं इन कामयाबी जे हिसाब सां लॻे पियो त हीउ ड्रामो 2026 जो टॉप ट्रेंडिंग में हूंदो सिंधी ड्रामनि जे हवाले सां। ऐं दोस्तों 21 दिसंबर यानी 1 तारीख़ ते हलंदो। कुझु ॾींहं अची बचा आहिनि, चंद 1 तारीख़ मां ऐं हीउ ड्रामो हलंदो।